मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त जेडी मल को सानी जिना तो करे उन जो ईमान इए निकरी तो वने जे को मानू पंजे बदन ता कमीज लाए कमीज लाइंदो बदन नांगो थी पोंदो तिए उन जो ईमान निकरी तो वने जेडी मल ज़ानी ज़िना तो करे जेडी मल शराबी शराब तो पिए नशई नशो तो करे साईं फरमाइन था त उन जे अंदर मां ईमान निकरी तो वने बेईमान साईं फरमाइन था त ज़ानी ऐं बेनमाज़ी सब का बुरी सजा जहन्नम जो जलाईंदड़ अज़ाब कब्र जो पुछड़ो अज़ाब दोज़ख जो दर्दनाक अज़ाब इन तबकन जे ला हुंदो हिकड़ा जेके नमाज नथा पढ़न ॿिया जेके ज़ानी हिन बेनमाज़ी ऐं ज़ानी खुदा जे ॾमर ऐं कहर खां बची न सघंदा मुसलमान खुदा का डिज बेहयाई का बच अज न सुभाणे मौत मथो भरियो बीठो थई ये जेके मुकाम में सुता पिया है ना ये भी तो वांगुर हुआ बाहू लोडे हलंदा हा चवंदा त ही खातो मुंजो ही जमीन मुंजी ही घर मुंजो ही दुकान मकान मुंजो अज वणी ॾिस वेचारा कब्र में मण मिट्टी जे हेठो हाँ वदा वो मिठा अज न त सुभाणे तू बते ने कब्र में हलंदे या कोन हलंदे मरंदे या कोन मरंदे को हिकड़ो मानू हेडो हजारन जो इज्तिमा वा हिकड़ो मानू चवे त मां कोन मरंदुस कोन मरंदो हर के जे मरणो आ अल्लाह जे के पेश थियणो आ वदा ओ मिठा आ तुजो खैर खा या नाराज नथी मां तुजो सजण आया